उनमें ख़ान साहब जो बयानियों जो भी वॾो अमल दख़ल हो, पर ज़ाहिर ग़ैबी मदद बि खेसि हुई। जॾहिं मथे आयो पोइ हुनखे संभालियूं, 3.5 साल इस्टाब्लिशमेंट जी सपोर्ट सां हुन हुकूमत कई। पोइ उन इस्टाब्लिशमेंट ऐं ख़ान जे विच में इख़्तिलाफ़ थी पियो, त हाणे उनखां पोइ मामिलो पर्सनल थी वियो, जॾहिं की ख़ान साहब खे इहो एतिरो जज़्बाती न थियणु खपे हा, ऐं पंहिंजे बयानीअ खे थोरो सह पई, थोरो हौसले सां कमु वठणु खपे हा। एतिरो दफ़ा सफ़ा हू जेको मतिलबु हुन ईअं इमरान ख़ान महसूसु कराईंदो हो त ॼण हुन सां को वॾो धोखो थी वियो आहे। भई ॾिसो, तव्हांखे इहा त ॻाल्हि मतिलबु अंदरां त ख़ान साहब खे ख़बर हूंदी न त कीअं हू 2018 में कटे आयो आहे, त उनखे सम्झणु खपे हा त ठीकु आहे यार, हीअ जिन्हनि आंदो हाणे उन्हनि हाणे मूं मां बेज़ार थिया आहिनि त वरी वारो मटाइजे, ऐं उन में हुनजी मक़बूलियत बि वधी वई। उहा मक़बूलियत पंहिंजी जेको आहे उहो हज़म न करे सघियो ख़ान साहब, अलाए कीअं थी वियो। ऐं गॾोगॾु हीअ जेके कंहिंजे टीकरनि में अची फवाद चौधरी या शेख रशीद जे टीकरनि में ख़ान साहब पाण, ऐं हाणे छा चइजे, लेकिन इहो आहे त बेसिकली पोइ एतिरो ॻाल्हि अॻिते वधी त यानी उहो त वरी उहा ई ॻाल्हि अची वञे थी त भई सिविलियन सुप्रीमेसी इन मुल्क में हुजणी आहे या न हुजणी आहे। इमरान ख़ान ॻाल्हि खे उते खणी हलियो वियो न, त बसि हाणे आऊं आहियां, बसि आऊं आहियां। उहा ॻाल्हि ज़ाहिर हज़म न थी, ऐं उहो थियणी बि न हुई। हाणे ख़ान साहब सम्झो पियो त आउं इलाही मक़बूल आहियां, इहो मक़बूल लीडरनि सां इहो मसइलो बि हूंदो आहे, उहो सॼी दुनिया में हूंदो आहे। सम्झो त असांखे कीअं केरु कुझु कंदो। बसि अगरि डेमोक्रेसी हुजे त पोइ त ॾिसो, डेमोक्रेसी अगरि हुजे त पोइ त मक़बूल लीडर बि पंहिंजी मक़बूलियत खे हज़म कंदा आहिनि न। एर्दोगान इज़ डिफरेंट, महातीर, यस, 5-6 चक्कर उते जी वरी डायनेमिक्स ॿियूं आहिनि। ऐं पोइ महातीर अर्दगान तुर्किया वारो बि, टर्की वारो बि, तव्हां ॾिसो त हुननि सां हुते जी जेका मिलिट्री इस्टाब्लिशमेंट हुई, उनजो ब्लू आइड बॉय हो, पहिरियां उन्हनि सां ई गॾु हली 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 मेयर इस्तंबुल खां वठी अची पहुतो, पोइ विड़िया वरी विच में, पोइ त आख़िर में न तेसि ताईं हुन पंहिंजी ग्रिप एतिरी मज़बूत करे वरिती हुई जो हू बाक़ाइदा पोइ ॾुखियो थी पियो। हिते पाकिस्तान जी सिचुएशन डिफरेंट हुई, हिन खे अञा 3.5 साल थिया, 3.5 सालनि में बि हिनजी मक़बूलियत हुकूमत में त हेठि हली वई ख़ान साहब जी। हू त जेको हुनजो मुतबादिल आयो, ऐं हमेशह हुन महिल बि चवंदो हुउसि त माण्हुनि खे जीअं हुन वक़्त जी इस्टाब्लिशमेंट, बाजवा इस्टाब्लिशमेंट, जेको हुनजो ऑल्टरनेट आंदो, माण्हुनि खे अधु कावड़ त हुन ॻाल्हि ते हुई त यार वरी इहो साॻिया अची विया। त बेसिकली तैयब अर्दगान सां इहो भेटणु मुनासिबु न आहे।